हिंगोरजा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA सैयद जावेद अली शाह जिलानी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु बि मुल्क जी सभिनी सूबनि में सभ खां वधीक मक़बूल सियासी पार्टी आहे। अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां मोहब्बत करे थो। वाहिद अवामी जमहूरी पार्टी आहे जंहिं जूं पाड़ू अवाम में खुतल आहिनि। अवाम जी मोहब्बत जो नतीजो आहे जो सिंध अंदरि बलदियाती इदारनि जी ज़िमनी चूंडुनि में अवाम PP जे उम्मीदवारनि खे अक्सर सां कामयाबी माणी आहे। मौजूदु सिंध जे मुलाज़िमनि जे मसइलनि खे सिंध हुकूमत हल करण में संजीदा आहे। उन्हनि जा मसइला हल थींदा। अहमदपुर पहुचण ते सभई माण्हुनि पारां शानदार इस्तक़बाल वारे जलसे खे ख़िताब कंदे सैयद जावेद अली शाह जिलानी चयो त अहमदपुर जे अवाम साबित कयो आहे त वोट पार्टी ऐं कारकर्दगी जो हूंदो आहे। ज़िमनी इलेक्शन ॿुधाए रही आहे त अवाम बेदार थी चुको आहे। असां हर ॾुख सुख में अवाम सां गॾु आहियूं। अहमदपुर जे अवाम बग़ैर ज़ात परस्ती क़ौम परस्ती जे पीपल्स पार्टी खे वोट कयो आहे ऐं MNA सैयद जावेद अली शाह जिलानी अहमदपुर में पीपल्स पार्टी अॻवाननि खे कामयाबी ते मुबारकूं ॾिनियो। इन मौक़े ते सैयद जावेद अली शाह PP अॻवान सरदार अनवर अली कानीहर सैयदीन मोहम्मद शाह ऐं वॾेरो मोहम्मद यूसुफ कानीहर ॿिया गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।